घोटकी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में 53 सालियानो शोधा करबला कॉन्फ्रेंस महतमम मदरसा अनवारुल इस्लाम अलामा मोहम्मद तला जी सदारत हेठ मुनक़द थी, जंहिंमें कारी गुलाम अकबर हुसैनी, हाफिज अब्दुल हलीम खान मौलाना, अब्दुल गफूर हुसैनी, फ़कीर अब्दुल रशीद नोनारी हुसैनी ऐं रईस नबी बख्श चाचड़ समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते शोधा करबला कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कारी गुलाम अकबर हुसैनी चयो आहे त करबला जो वाक़ियो हक़ ऐं बातिल जे विच में जंग हो। मुहर्रम जो महीनो असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे शहीदन ऐं हुननि जे अज़ीम जान निसार जी यादि ॾियारे थो, जिन करबला में ज़ुल्म ऐं बातिल निज़ाम खिलाफ़ हक़ जो आवाज़ बुलंद कंदे हक़ जी राह में पंहिंजी जान कुर्बान कई। दीन जी सर बुलंदी लाइ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी कुर्बानी खे क़यामत ताईं यादि रखियो वेंदो। करबला जे शहीदनि जी कुर्बानी सां इस्लाम हमेशा लाइ ज़िंदा थी वियो आहे। कॉन्फ्रेंस जी पुॼाणी ते हाफिज़ अब्दुल हलीम खान ख़ुसूसी दुआ घुरी ऐं नगर तक़सीम कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।